खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्ट महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो PS 77 ते बीठल उम्मीदवार अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण शहर में 8 फरवरी 2024 जी इलेक्शन जूं कार्नर गॾिजाणियूं जारी आहिनि। कार्नर गॾिजाणियूं सेवण जे केतिरनि ई मॉलनि में थी गुज़रियूं। सेवण जे मकरानी मौला में ज़वारो मंज़ूर अली सोलंकी फिदा हुसैन सोलंकी ख़ादिम हुसैन सोलंकी तरफ़ां सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर जी कार्नर गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं संदसि साथियुनि जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। जॾहिं त हिन गॾिजाणीअ में सैयद मुराद अली शाह सां गॾु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो अॻूणो MNA सरदार सिकंदर रापोटरो, PP ज़िला जामशरो जो सदर सैयद आसिफ अली शाह, सैयद शहज़ाद हैदर शाह पिणु गॾु हुआ। ज़वारो मंज़ूर अली सोलंकी तरफ़ां अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं संदसि सां गॾु आयल साथियुनि खे टोपियुनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया ऐं चांहि पार्टी कई वई। जॾहिं त हिन कार्नर गॾिजाणीअ में सोलंकी बिरादरी ऐं सेवण शहर जे नौजवाननि वॾे तइदाद में शिरकत कई।